असांजो नाम ध्यान सिमरन सत्कर्म चङाई बहितरी असांजे जीवन में एतिरी हुजणु खपे जो असां जॾहिं अॻिते वधूं त मंज़िल ते पहुचूं इंसान मुंहिंजो महान थी करे वञे। यानी हिन दुनिया में जो कुछ पाए करे कुछ कमाए करे अॻिते वधूं ऐं जेकॾहिं न कमाए सघूं न पाए सघूं पोस्ट खे न वधाए सघूं पोइ बि असां पंहिंजो पाण खे एतिरो ज़रूरु रखूं जे असां बिज़नेस कंदा वरी का कमायोसीं न त पंहिंजा ठेकाना पूरा थिया पियो काम त जेको ईंदो उहो त आयो। जेकॾहिं असां वञूं असांखे एतिरो विश्वास ज़रूरु आहे जेकॾहिं कुझु न करे सघियासीं त जॾहिं वापसि अचूं त वरी इंसान थी करे अचूं। पर असां ज़िंदगी में कॾहिं अहिड़ो लास न पायूं असांजा कारम अमल हालत असांजी अहिड़ी न हुजे जे असां पंहिंजे जीवन में लास पायूं। लास असां इंसान करे बर्दाश्त न करे सघंदा। इंसान थी करे वञूं असांजा कर्म अहिड़ा जो वरी हैवान बणिजी करे अचूं उहो असांजे जीवन में न हुजणु खपे। उहो लास असांजी ज़िंदगी में न अचणु खपे। जॾहिं असां थोरो लास बि बर्दाश्त न करे सघंदासीं असां इंसान जो हैवान बणजण खे बर्दाश्त करे सघंदासीं उहो असां भुॻी थिए। तंहिंजे करे जेको असां संसार में ॾिसंदा आहियूं असां केतिरो कमायोसीं हे कयोसीं छा कयोसीं इहो हक़ीक़त में कोई कमाई सां एतिरो वॾो वास्तो गहरो कोन रखंदो। असां पंहिंजी नेचर खे असां ॾिसंदा आहियूं एतिरा ॾींहं पखी नी पशु घणा अहिड़ा आहिनि जेके धरती जे अंदरि रहंदा आहिनि कुझु अहिड़ा जेके आसमान में उॾंदा रहंदा आहिनि। अॼु ताईं उन्हनि में जेको बुखियो उञो न मुओ आहे मालिक उन्हनि खे बि ॾींदो आहे जेके कुझु न आहे कंदा त मालिक असां इंसाननि खे ईअं मारे करे ख़तमु कंदो छा न ॾींदो छा। इन करे संसार में वधण या घटिजण उहो अहमियत न रखंदो आहे। उहो अहमियत सिर्फ़ु इन करे रखंदो आहे जीअं असांजी इहा नेचर बढ़ी रहे पंहिंजी यादगिरी हुजे असां कमाए करे इंसान जो महान थियल आहे। असां जेको लास बर्दाश्त न कंदा जेके घाटियो पोइ दॿो हलूं घणा अहिड़ा नी रोटी को बुखिया थोरे असांजी ज़रूरत में छा हूंदी जेतिरो बि गॾु करूं कुझु बि कयूं खाईंदासीं उहा रोटी खाई खाई वरी रोटियूं खाईंदासीं। हक़ीक़त में असांजे जीवन जो ख़र्चो एतिरो आहे असांखे ज़रूरत एतिरी आहे जेतिरी असांजी करोना काल में हुई। जॾहिं करोना लॻंदो असांजे घर जो ख़र्चो केतिरो जेतिरो घर जो ख़र्चो एतिरी ट्रेवलिंग बि असां सभु पुछियासीं ओतिरो त वैसे ई मालिक ॾींदो आहे। बाक़ी जेको ई आहे इहा त लग्ज़री असां इहा त असांजो टिजोरीनि या बैंकुनि में बंदि आहे बाक़ी पियो हूंदो। असांजो ख़र्चो करोना काल जेतिरो आहे उहो वॾी कोन्हे पर असांजी चाहत हूंदी आहे त असांजो बैंक बैलेंस हुजे। असांजी चाहत हूंदी आहे असांजी प्रॉपर्टी हुजे। असांजी चाहत हूंदी आहे मां वधा वसा अॻिते थिया शाहूकार थिया कुझु बि बणिजा। चाहत जो पोइता मक़सदु सिर्फ़ु इहो हूंदो आहे बैंक बैलेंस हुजे की असांजा कारम नेचर उहे एतिरा चङा हुजनि की असां वञूं कुझु मालिक दरनूं खणी करे वञूं कोई इंसान बणाए करे मोकिलियो असां कुझु गॾु खणी करे आया आहियूं पंहिंजो पाण खे कुझु बणाए करे तंहिंजे करे असां संतनि महात्माउनि दरवेशनि जे द्वार ते इन करे असां उनजी आसीस पायूं त जेका मालिक असांखे नेचर ॾिनी आहे असां उनखे साकार रूप ॾियो असां उनखे हक़ीक़ी रूप ॾियो असां उन ताईं पहुचूं ऐं जॾहिं असां उन रूप में अॻिते वधंदा त पोइ असांजो जीवन ऐं उहो कमु असां सभु इंसान करे सघंदा जेतिरी असांखे पहुचाए जीअं आहे जेको आहे असां उहो कयूं। इन करे उनजो वास्तो
असांजी नीयत सां त असांजी नीयत छा आहे उनजो वास्तो एतिरो कुझु ॾियण वठण सां न हूंदो आहे। पोइ जीअं सच साईं जो मिसाल आहे शहंशाह सतगुरु सैयद रामदास साहिब हिकिड़ो शख़्स उन जी दामन में आयो चए साईं मुंहिंजे जीवन में सदाई दुख हूंदो आहे कॾहिं तकलीफ़ हूंदी आहे जेकॾहिं कॾहिं कुझु हूंदो आहे कॾहिं हूंदो बि न आहे कॾहिं घुरी करे खाइणो पवंदो आहे ऐं घुरणु केतिरो ॾुखियो हूंदो आहे इन करे आसीस कयो मां कुझु ॾियां जेको बि आहे पाण भरो पिया पाण खाई थो सघां तॾहिं साईं ठीकु आहे तूं ॿियो कुझु न कर जॾहिं तूं ॿियनि खां घुरंदो आहे उहो तोखे कीअं लॻंदो आहे उहो त ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे इन करे त आयो आहे हाणे तूं ईअं कर तूं पंहिंजो पाण खे जेको वणे दान कर कुझु न कुझु ॾे चइजे आहे कुझु न त छा कयां तूं ॿियो कुझु न करण ई कर जॾहिं बि कोई कंहिंखे कुझु ॾे कोई दान ॾे कोई चङो कमु करे कोई सत्कर्म करे तूं चओ ॾियो मां कयां थो ॿिए ॿियो हथ तूं पंहिंजो ई करे छॾ भई मां ॾियां थो ॾिस भई चइजे कोई ॿियो ॾे ॿियो कीअं करे ठीकु आहे जेकॾहिं माण्हू करे पाण न करे सघंदो आहे त घणा माण्हू अहिड़ा जेके पंहिंजो हिकिड़ो गुमास्तो रखी छॾींदा आहिनि नौकर खे भई मुंहिंजे तरफ़ां हे तूं ॾेई आहे सभिनी खे कोई ॿिए खे ॾे न तूं सोचंदी आहीं जेको ॾे थो मुंहिंजे तरफ़ां ॾे थो जेको ॾे पियो तुंहिंजो मुंहिंजे तरफ़ां ॾे थो ॾियण वारो बणिजी वञे पर जीअं तूं करणु शुरू कंदे तोखे भाग लॻणु शुरू थींदो पर जीअं तूं वधे जंहिं मां तूं वरी ॾियण जहिड़ो बणिजे त पोइ वरी प्रैक्टिकल हिसाब सां जंहिं हिसाब सां चङो हलंदा आहिनि पोइ वरी हक़ीक़ी रूप में जेतिरो मालिक तोखे ॾींदो वञे ओतिरो तूं चङो थींदो वञे पोइ तूं सदाई वधंदे ऐं हीअ आसीस में थी जेको ॿियो को फ़क़ीर खे ॾे ॿियो कंहिं गुरजाऊ खे ॾे ज़रूरतमंद खे ॾे कुझु बि ॾे कोई ॾुखियो बुखियो ॾिसे तॾहिं बि लॻे वीचारो बुखियो आहे जंहिं मां खाधो ॾींदो पियो ईअं करे छॾे ऐं जेको ॿियो ॾे हिते मां तोखे ध्यानु ॾियां थो मां ॾियां थो जेको ॿिया मां कयां थो मां ॾियां थो ऐं जीअं कंदो वियो जीअं ठेलो लॻायो आस्ते आस्ते जो कारोबार वधणु शुरू थियो ऐं ॾिसंदे ॾिसंदे जॾहिं कुझु वक़्त खां बाद चए साईं ॾे आयो चए साईं तव्हांजी आसीस थी आहे हाणे मां पाण भरोसो आहियां पर अहिड़ो आहे हाणे मां वरी ॿिए कंहिंखे ॾेई बि सघां थो मालिक मूंखे एतिरो तव्हांजी आसीस तॾहिं सच साईं चए पोइ मालिक असांजी नियत ऐं नेचर ॾिसंदो आहे जॾहिं तव्हांखे न हुजे जॾहिं तव्हांखे लॻे असां हिन में दुखियूं कष्टियूं तकलीफ़ आहे त पोइ तव्हां सिर्फ़ु ख़्यालनि में ॾियो मालिक उहा बि तव्हांजी क़बूल कंदो पर जॾहिं तव्हांजे अचणु शुरू थियो पोइ वरी चङाई शुरू करे छॾो भई असां पैदा वहिंवार शुरू करो पोइ वरी ख़्यालनि में निकिरी अचो मालिक तव्हांखे हक़ीक़ी रूप में ॾिनो आहे त हक़ीक़ी रूप में ॾियणु शुरू कोई जहिड़े नमूने ॾियो कंहिंखे तन सां ॾियो मन सां ॾियो धन सां ॾियो कंहिंजी शेवा करे सघो कंहिंखे बहितर वचन बहितर लफ़्ज़ के बहितर अंदाज़ ॾियो जेको तव्हां ॾेई सघंदा आहियो कंहिंखे पंहिंजे धीअ जूं बहितर भावनाऊं ॾेई सघंदा आहियो पंहिंजो वाइब्रेशन्स मोकिले सघंदा आहियो हर हिकु जे लाइ अरदास करे सघंदा आहियो मालिक लाइ बहितर सोच रखी सघंदा आहियो लेकिन जेको बि आहे ओतिरो त सभु कुझु चङो कंदा वञो बहितर कंदा वञो लेकिन अहिड़ो न करो जे कंहिंखे छीनण जी कोशिशि करो कंहिंखे ॾुखाइण जी कोशिशि करो कंहिंखे पिटाइण जी कोशिशि करो जेतिरो जेतिरो तव्हां पंहिंजो पाण खे बहितर कंदो वञो मालिक तव्हांजी सभु उहा क़बूल कंदो वञो तंहिंजे करे असांजनि संतनि महात्माउनि दरवेशनि जे द्वार ते भई जेको असां करे सघंदा आहियूं उहो असां कयूं जेको न करे सघंदा आहियूं पोइ बि मालिक असांखे एतिरी रहमत कई आहे असां पंहिंजी सोच सां बि सच साईं चयो कयो त पोइ बि तव्हांजो एतिरो चङो कंदो आहे जो तव्हां वरी करण जे लाइक़ु बणिजी वञो उन मालिक असांखे एतिरी रहमत कई आहे उन असांखे इंसान बणाए उन असांखे अहिड़ो बनायो आहे जो असां जेतिरा ई इंसान आहियूं सभिनी जी सोच बनाई आहे असां अॻिते वधूं असां जे घर में कोई अहिड़ो शख़्स हुजे जेको बिल्कुलु निपट हुजे आलसी हुजे कंहिं कम जो न हुजे
सफ़ा कुछ करे ही न, कुछ ॿुधे ही न, कुछ चवे ही न, सफ़ा उन में जो हुजे। पर पोइ बि जेकॾहिं उनसां दिमाग़ खे पढ़ंदासीं, उनजी सोच या उन मां एतिरो वधा, एतिरो अॻिते अचां, एतिरो कमाई, त सभिनी खे खाराइण वारो बणिजे। जेको कुझु न करे उनजी सोच बि अहिड़ी हूंदी आहे त मां सभिनी खे खाराइण वारो बणिजी वञा, त जेको कुझु करे त मालिक उन ते केतिरी रहमत कंदो आहे, तो केतिरे जे लाइ बहितर कुझु करे सघे थो। सिर्फ़ु असां बहितर अंदाज़ सां कुझु अर्थ कयूं ऐं मालिक सां सभिनी इंसाननि खे अहिड़ो बणायो। असां बिज़नेस में हुजूं, कारोबार में हुजूं, कंहिं पोस्ट ते हुजूं, कंहिं पद ते हुजूं, किथे बि हुजूं, असांजी सोच हूंदी आहे असां अॻिते वधूं। कॾहिं कोई न चाहींदा मां थोरो पोइते खां, न त बि चवंदा आहियूं जहिड़ा हुजूं ओढ़त आयासीं। तंहिंजे करे असांजी सोच अहिड़ी हुजणु खपे, वञूं हितां कुझु कमाए करे पंहिंजी पोस्ट वधाए करे वञूं, इंसान जो महान बणिजी करे वञूं। जे न बि करे सघूं त अहिड़ा ज़रूरु वञूं जंहिंसां वरी वापसि अचूं त इंसान थी करे।